उन में तड़पी तड़पी मरियो भला पानी पांग न प्यारई से पानी मानी जो गबो पांग न ॾिनई से भला छॾे जैसा पांग वीचारो वञी शिकार करया दुबे मुंह पानी पिया रब तहा मुझे नबी फरमायो बिल्लीअ जे बच्चे के बधी छॾई जेको बुख ई उन ते मरियो अल्लाह जो गज़ब कर जुंबश में अची वियो रब फरमाए न बिल्लीअ जे बच्चे ते रहम न कयो आ त मां हिन ते रहम छो कयां बिल्लीअ जे बच्चे खे जंहिं बधी छॾियो उहा माई वञी जहन्नम में पहुती जेको इंसान ज़ात जो खून वहाए अरे ज़ालिम 5000 जे करे 20000 जे मोबाइल जे करे तू इनखे गोली थो हणी इहो बि तो वांगुरु कबे अम्मा जो बच्चो आहे इनखे बि तो वांगुरु बच्चा हूंदा ज़ाल हूंदी तू छा पियो करे इंसान ई तोखे छा थी वियो आहे तव्हां ॿुधायो त हिन जो अंजाम छा थी जेको 500 जे करे मोबाइल जे करे असांजो भाउ ख़ुदि मारे छॾियो मोबाइल जे करे 5000 जे करे मारे गोली इन्हनि जो अंजाम छा थी मां त चयो त बाबा असां तव्हां पैसा न वठंदासीं असां त खून माफ़ करे छॾियो मां चयो तव्हां ॼाणो कातिल ॼाणे क़यामत जे ॾींहुं हिसाब तव्हांजा थींदा कातिल ॼाणे मक़तूल ॼाणे असां पैसा वठी छा कंदासीं 20 लाख रुपया इंसान जी क़ीमत आहे हिन अखि जी क़ीमत घणी आहे शरीयत में हिन अखि जी क़ीमत 50 उठ आहे 50 उठ 2 लाख जो आहे करोड़ जी त हीअ अख आहे असां खून जी 25 लाख क़ीमत वठी कंदासीं छा हे पैसा वींदा केॾा ये मक़तूल कातिल क़यामत जे ॾींहुं ॼाणे उन्हनि जो हिसाब किताब ॼाणे रब फरमाए थो मां पंहिंजा हक़ माफ़ करे सघां थो पर ॿारनि जे हक़नि जी माफ़ी न ॾींदुसि क़यामत जो ॾींहुं थींदो इहो शहीद उथंदो इन जे जिस्म मां खून पियो वहंदो पर इन जी ख़ुशबू मुश्क ऐं अंबर नबी से फरमान कुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीद मुझे नबी फरमायो जेको पंहिंजो माल बचाईंदे पंहिंजी इज्जत बचाईंदे क़त्ल थी वियो फरमायूं क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में उहा औरत जेका पंहिंजी इज्जत जे लाइ ख़ुदकुशी हराम अथव ख़ुदकुशी बदमाश माण्हू का घर में दाख़िल थियो आहे का मुस्लमान औरत जी इज्जत लुटण जे लाइ हाणे जेकर उहा माई पाण खे खंजर थी हणे पाण खे बंदूक थी हणे त मां पंहिंजी इज्जत बचायां हदीस में अचे थो इहा औरत बि क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में बीठी हूंदी हिनखे ख़ुदकुशी न चइबो हिन पंहिंजी इज्जत बचाई जगह ते मथो बीठी आहे हिकिड़ो बदमाश उनखे हथ थो विझे पंहिंजी इज्जत खे बचाइण जे लाइ मथो टप थी ॾे मरी वई इहा ख़ुदकुशी न आहे इहा क़यामत जे ॾींहुं शहीद जेके मुज़ाहमत करे वेचारा मरी विया इंशाअल्लाह ये क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में हूंदा ये धाड़ेल जेके 500 जे करे 5000 जे करे ग़रीब इंसान ज़ात जो खून पिया आहिनि क़यामत जे ॾींहुं जो हिसाब त हिते बि थींदो पर क़यामत जे ॾींहुं हिसाब इंसान ज़ात जो ख़्यालु कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो छॾियो मदरसे में आलिम थियनि हाफ़िज़ थियनि इंशाअल्लाह असां पिनी सिनी तव्हांजे बच्चनि खे लटा कपिड़ा तेल साबुण दवा दरमल 20 साल तव्हांजो बच्चो पढ़ंदो इंशाअल्लाह तव्हांजो रुपयो बि ख़र्च न ईंदो जीअं पंहिंजे बच्चनि खे पालियूं